सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जॾहिं असां मंदर में शेवा तरफ़ वधंदा आहियूं, असांजी सोच, असांजो अंदाज़ सब कुछ शुद्ध ऐं बहितर थी वेंदो आहे। असां मंदर में कोशिश करे कंहिं में ग़लति नज़र या नियत के पंहिंजे लाइ चङो कोन सम्झंदा आहियूं। असां चाहींदा आहियूं कि असांजी नज़र ऐं नियत चङी हुजे, असांजी सोच, अंदाज़ ऐं वीचार शुद्ध हुजनि। असां ॾिसंदा आहियूं, असां चाहींदा आहियूं असांखे ॿियो कुझु हुजे ई न, सिर्फ़ु मालिक हुजे। इन करे जॾहिं असां ध्यान में बि वहींदा आहियूं त जीअं नेम में ध्यान में वहींदासीं, मंदर में वहींदासीं, उन मालिक जे साम्हूं वहींदासीं, उन वक़्तु असांजी सोच हुजे त मूंखे कोई ख़्याल में न अचे। अच्छा, ईअं बि न आहे त मूंखे कोई ग़लति ख़्याल न अचे, पर असां चाहींदा आहियूं मूंखे कोई चङो ख़्याल बि न अचे। उन वक़्तु मुंहिंजी तार मालिक सां जुड़ी रहे, उन मालिक सां ॻंढी रहे। असां नेम में, ध्यान में चङो ख्याल में बर्दाश्त कोन कंदा आहियूं, चवंदा आहियूं कोई ख़्याल न हुजे, मुंहिंजी रहमत सां बसि मालिक सां तार जुड़ी रहे। न चङो हुजे न मंदो हुजे, छाकाणि उन वक़्तु असां चाहींदा आहियूं भई चङाई करूं या मंदाई करूं, कुझु बि करूं, जेको बि हुजे, लेकिन थोरे वक़्त खां बाद वरी ओड़ा हूंदासीं। चङाई जो फल सुख मिलंदो, थोरे वक़्त खां बाद वरी कहिड़ी सोच हूंदी, ग़लति कंदासीं थोरो दुख मिलंदो, वरी ओड़ा हूंदासीं। दुख सुख जे चक्कर में असां केतिरो घुमंदासीं। तंहिंजे करे असांखे उन मालिक जी रहमत मिलंदी रहे, जेको दुख ऐं सुख ॿिन्ही खां उथी करे मां उन मालिक जे रंग में रंगिजी वञा, जिते दुख ऐं सुख हुजे ई न, मां सदाई आज़ादु हुजां, सदाई उन मालिक जी रहमत सां भरियो रहां, बणिजी रहां। तंहिंजे करे उते असां जेका शेवा बि कंदा आहियूं त इन भाव सां, जॾहिं मंदर जो निर्माण थींदो आहे त तॾहिं बि असां उते जेका शेवा लॻाईंदा आहियूं, जेका उते शेवा पहुचंदी आहे, असांजी तन जी, मन जी, धन जी, कोई बि जेका बि उते पहुचंदी आहे, त पोइ जॾहिं मंदरु तयारु थींदो आहे त पोइ उते जेका बि नेम, ध्यान, सिमरन, सत्कर्म, चङाई, बहितरी, तपस्या सब कुछ थींदी रहंदी आहे। उनजो कुझु कुझु फल असांजे खे सदाई मिलंदो रहंदो आहे, सदाई हलंदो रहंदो आहे। छाकाणि उन बणाइण में असांजो साथ रहे, उन बणाइण में असांजी भेट रही, असांजी शेवा रही, ऐं पोइ उहो रहमत असांखे सदाई मिलंदी रहंदी आहे। ऐं जॾहिं उहा आसीस ऐं रहमत मिलंदी रहंदी आहे त पोइ असां जीवन में हुजूं या कंहिं बि जनम में हुजूं या मालिक जी रहमत में हुजूं, या वरी असांजो पोयां परिवार हुजनि, उन्हनि खे उहा जेका आसीस सदाई मिलंदी रहंदी आहे, उहा उनखे केतिरनि दुखनि, दर्दनि ऐं कष्टनि खां कटे करे सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रखंदी आहे, सदाई भलाई सां भरे करे रखंदी आहे, चङाई सां भरे करे रखंदी आहे।